नाज़रीन, सिंध एजुकेशन फाउंडेशन के सहकार सां हलंदड़ आज़ाद पब्लिक स्कूल भिरिया रोड में सूफ़ी ऐं साइंसी मेलो मुनक़िद कयो वियो, जंहिंमें उस्तादनि, शागिर्दनि ऐं वालिदैन परियक में शिरकत कई। वधीक तफ़सील ॾिसूं था अज़ीज़ चौहान जी हिन रिपोर्ट में। सिंध एजुकेशन फाउंडेशन के सहकार सां हलंदड़ आज़ाद पब्लिक स्कूल भिरिया रोड में सूफ़ी ऐं साइंसी मेलो मुनक़िद कयो वियो, जंहिंमें सेफ के डायरेक्टर प्रोग्राम प्लानिंग एंड ह्यूमन रिसोर्सिस अब्दुल जब्बार मरी, रीजनल हेड इमाम बख्श आरेसर, डिस्ट्रिक्ट हेड महबूब मक्सी, राजेश हेरानी, सदाकत विस्तड़ो, स्कूल ऑनर्स अख्तर कुरैशी, अजीत चौहान, उस्तादनि, शागिर्दनि ऐं वालिदैन पारां वॾे अंग में शिरकत कई। इन मौके ते अॻवाननि धरती टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सूफ़ी मेलो स्कूल लेवल ते करे मल्हाए करे हिननि इहो पंहिंजे न्यू जनरेशन खे इहो पैगाम ॾिनो आहे त सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे, जंहिंमें अमुन, जंहिंमें शांती, जंहिंमें रवादारी, जंहिंमें मोहबत जो पैगाम आहे। ऐं ज़ाहिर आहे त इहे इन जा बुनियाद जेके आहिनि उहे असांखे इंसानियत ॾांहुं वठी वञनि था। ऐं असांजी जेका आहे जेके इदारनि जे अंदरि आहे उहो सुठो इंसान पैदा करिणो आहे। ऐं अॼु ॿारनि जेको आहे सूफ़ी सां जेको असीं चऊं सूफ़ी नालो कमिटमेंट जो आहे, उन कमिटमेंट सां जेको साइंसी प्रोजेक्ट ते कमु कयो आहे उहो त कमाल जो कमु आहे। ऐं यकीनन जेको आहे असांजा नौजवान अॻिते हली असांजी क़ौम जे जेको आहे तामीरी जेके कम में तमामु वॾो कमु किरदारु अदा कंदा। सूफ़ी मेले जी ॻाल्हि ई अलॻि आहे ऐं अॼु हिते अची करे हिकिड़ी सुठी ख़ुशबू, हिकिड़ी सुठी महक पई अचे, छो त सूफ़ीज़म ॻाइणु मतिलबु कोई मज़ाक जी ॻाल्हि न आहे। असां कोशिशि कंदा आहियूं पंहिंजे पाण खे मालिक सां कनेक्ट करण जी, ऐं असां उनखे राग जे थ्रू ॻाईंदा आहियूं। ऐं सभ खां वॾी सुठी ॻाल्हि त असांजे सिंध धरती ते सूफ़ी म्यूज़िक जेका आहे अञा ताईं क़ाइमु आहे, हमेशह क़ाइमु रहंदी। मूंखे सूफ़ी हिते जो जेको सूफ़ी मेलो ॾिसी करे सभ खां वॾी ख़ुशी थी आहे त हिते छोकिरियूं जेकी मूंखे ॾिसण जे लाइ मिलियूं उन्हनि में, ऐं क्राउड हिते सुठो आहे ऐं सभु सम्झनि पिया जेको मां परफॉर्म कयां पई, ॻायां पई उन ॻाल्हि खे। मैसेज इहो ई आहे त सूफ़ी जो पैगाम आहे इंसानियत आहे त सभु कुझु आहे। मेलो सजायो आहे मोहबतुनि जो, उहो त ॾिसी करे तमामु घणी ख़ुशी थी थिए। ऐं इन्हनि ॿुधायो आहे त हीअ असांजो जेको सिंध जा माण्हू आहिनि, पाकिस्तान जा माण्हू आहिनि, इहे अमुन मोहबत ऐं भाईचारीअ जो असांखे पैगाम ॾियनि था। सूफ़ी मेलो जेको जो प्रोग्राम मुनक़िद कयो आहे, अलहमदिल्ला हिकिड़ो बहितरीनु प्रोग्राम थियो। ऐं हिकिड़ो एक्स्ट्रा एक्टिविटीज़ असांजी तइलीम में एक्स्ट्रा एक्टिविटीज़ माना त लाज़मी आहे। ऐं उन जे लिहाज़ खां अॼु जेका ॿारनि में गर्मजोशी ऐं ख़ुशी मां महसूसु कयां पियो त तमामु हिकिड़ी बहितरीनु आहे। इन सां गॾु सूफ़ी मेले सां गॾोगॾु वरी ॿारनि वीचारनि जेका महिनत कई आहे पंहिंजो साइंसी मेले जी, सा बि हिकिड़ी माना त जेको आहे साराह जोगी आहे। सूफ़ी मेले जे हिसाब सां थियो, इन में साइंसी जे हवाले सां जेको रखियो वियो पोर्शन उहो तमामु सुठो लॻो। ऐं जेकी ॿारनि परफॉर्मेंस कई आहे ब्रिलियंट, सो ब्यूटीफुल। सूफ़ी मेले में मौजूद अॻवाननि जो चवणु हो त आज़ाद पब्लिक स्कूल भिरोड़ में हिकु बहितरीनु सूफ़ी ऐं साइंसी मेलो लॻायो वियो। कैमरामैन रोयल चौहान सां गॾु उज़ैर चौहान, धरती टीवी न्यूज़ भिरिया रोड।